इम्कानी बोर्ड अचे थी तो उन जी सूरत हाल कहिड़ी हूंदी? असां मशीनरी मोकिले छॾी आहे 15 ॾींहं अॻु में, अॼु न सुभाणे 15 ॾींहं अॻु में मोकिली आहे। इंशाअल्लाह ताला मूंखे सिंध गवर्नमेंट हिते फोकल पर्सन मुक़ररु कयो आहे। तव्हां दोस्तनि सां गॾिजी इंशाअल्लाह मोहन ॾींदासीं, जेको बि हड़ा बड़ा बि कंदासीं, गवर्नमेंट खां पुटंदासीं। बहरहाल मुंहिंजो घरु आहे ठटो, इन खे बचाइणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। हिन डिस्ट्रिक्ट मां ॿियो दफ़ो माण्हुनि मूंखे चूंडे ऐवान में मोकिलियो आहे। हिननि जे करे मां MP न हुजां त मिनिस्टर न हुजां, पार्टी जी महिरबानी सां ऐं हितां जे आवाम जी महिरबानी सां मां MPA बि थियुसि, मिनिस्टर बि आहियां, तव्हांजे अॻियां बीठो आहियां। इंशाअल्लाह ताला रहण एमरजेंसी खे तव्हां गॾु हूंदो, मुड़ुसु माण्हू थी मोहन ॾींदासीं, अलाह खां माफ़ी घुरंदासीं। रिवर इंडस में जेका इम्कानी बोर्ड जेका ॿुधाई पई उन हवाले सां ठटो ज़िलो टेलेंट आहे, उन जे बंद जी कहिड़ी सूरत हाल आहे, उन ते कहिड़ा हंगामी मुक़ररु उपाउ वरिता पिया वञनि? बंद जी तमामु सुठी सिचुएशन आहे। असां को 2 साल अॻु में वर्ल्ड बैंक खां हिते कमु करायो हो, वरी बि हिननि खे मां ॿुधायो आहे अलर्ट रहो, गाॾियूं कयो, बंदि ते हुजो। इंशाअल्लाह एॾो वॾो पाणी कोन्हे, ख़ुदा ख़ैर करे 2-3 लख गुज़ारे वेंदासीं, 15 लख गुज़ारिया आहिनि।